हिंगोजा वेझो क़ौमी शाहराह ते पेश आयल ख़ौफ़नाक रोड हादसे में हिक ई ख़ानदान जा 4 ॼणा फौत ऐं हिक नौजवान न्याणी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखां पोइ इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई आहे। हादसे में फौत थींदड़नि जी सुञाणप ॻोठ आकिल शर जे रहवासियुनि तौरु थी आहे, जिन में 6 वरनि जो अली नवाज़ वल्द कादिर शर, 28 वरनि जो कादिर वल्द सिकंदर उर्फ़ जलाल शर, 45 वरनि जी मुस्मात सोरठ ज़ाल सचल शर ऐं 8 वरनि जो ग़ुलाम रैपर वल्द हाजी शर शामिल आहिनि, जॾहिं त 18 वरनि जी रोज़ीना शर ज़ख़्मी आहे। रिपोर्ट्स मूजिबि ट्रॉलर चढ़ण सबबि मुतासिब माण्हू मौक़े ते ई चिभाड़जी फौत थी विया, जॾहिं त रोज़ीना शर खे सख़्त ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े खां पोइ फौतुनि जे वारिसनि में कोहराम अची वियो ऐं इलाइक़े वासियुनि क़ौमी शाहराह ते जारी तामीराती कम बाबति सख़्त ॻणती ज़ाहिर कई। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त क़ौमी शाहराह ते मरमती ऐं तामीराती कम कंदड़ कंपनी पारां रूट डिसिप्लिन ऐं हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे, जंहिं सबबि रोड हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। सनन इल्ज़ाम आहे त रोड खे हिक पासे खां पटियो वियो आहे, जंहिं सबबि समूरी ट्रैफ़िक हिक पासे ते हले पई। बदनसीब कुटुंब ॻोठ वापसि वेंदे पंहिंजे घर खां कुझु मिंटनि जे फ़ासिले ते हादसे जो शिकार थियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि रोड ते सुस्त रफ़्तारी सां हलंदड़ कम सबबि अॻु बि केतिरियूं ई क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, पर लाॻापियल इदारनि तरफ़ां को बि असराइतो क़दम न खंयो वियो। शहरनि जो मुतालबो आहे त क़ौमी शाहराह ते हिफ़ाज़ती क़दमनि खे यक़ीनी बणायो वञे, हादसे जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि अलमनाक वाक़िअनि खां बची सघिजे।